अलबेसरा वेलफेयर ट्रस्ट कराची पारां सिम्स अस्पताल शहदादपुर में ईद के मौके ते मुस्तहिक ॿारनि में कपड़नि जा तोहफ़ा विराया विया। पहिरें मरहले में शहदादपुर ऐं उन जे आसपास जे 1000 मुस्तहिक ॿारनि में ईद जा कपड़ा विराया विया। तफ़सीलन मूजिब अलबेसरा वेलफेयर ट्रस्ट कराची पारां ईद के मौके ते सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में मुस्तहिक ॿारनि खे ईद जा कपड़ा ॾियण जो सिलसिलो जारी आहे। इन सिलसिले में समाजी शख़्सियत ऐं चेस्ट स्पेशलिस्ट डॉक्टर नियाज़ हुसैन चन्नर, डॉक्टर शहजाद यूसुफानी ऐं अबू मोहम्मद कुरैशी शहदादपुर जे सिम्स अस्पताल जे ॿारनि जे वार्ड में ॿारनि खे ईद जा कपड़ा विराया विया। उन मौके ते डॉक्टर नियाज़ चन्नर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अलमेसरा ऐं ॿियूं अहिड़ियूं फलाही तंज़ीमूं ग़रीब ऐं मिसकीन माण्हुनि लाइ उमीद जी हिक रोशनी आहे। अव्हां खे बि इते सुकून महसूस थींदो आहे। जे समाज में ग़रीबनि जा हक़ अदा करण शुरू कनि था त पोइ उन मुआशरे में अमन अमान जी सूरत हाल आहे। हक़ घुरण जो आवाज़ बंदि थी वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची